हाँ छुट्टण जबल आहे हाँ स्टेशन फकीर जा पोइ उते ई हलणो आहे उते पुलिस जा आई साॻिया अची बीठी त ॿियनि को मायूं उन चयो त फकीर तूं हीअं कर हीअं खथे जी गोॾ पेर हीअ ॿकर भान हिन मां कढी हीअं पर काहे निकिरी वञे त हुयो काह निकितो त हुन मूंखे सियाटी भाउ उन चयोसीं वरियाम इहो पियो वञे पोइ जॾहिं पोइ अची पियो खथे जी गोॾ कॾहिं कान पेर में सां बि पेरायूं ऐं हीअ ॿकर बि कायमि कॾहिं कोन पोइ फ़क़ीर झले आया हिते पोइ पीसे सूर्य जे चंदा रूबरू आंदो बादशाह जी का सुनवाई उन में ॾिनी आया त चई त आऊं शादी ॾींदुसि पर ॾिठे बिना कीअं करे ॾियां हाणे ॾिठे त शादी कान ठहंदी मूंखे ॾसियो त ॾियां त चऊं त विच में उहो परदो जो पासे कयूं पीसे पहिरियां वेठो आहे शुक्र अलहमदिल्ला अची बिस्मिल्लाह आहे चई मूंखे अॻे बि कुटाईंदो मूं वटि शादी का कान थिया पोइ फ़क़ीर खे पासे चाढ़ियऊं बादशाह खां पोइ सिगु अच्छा तव्हां जॾहिं ही पाकिस्तान ठहियो हिंदुस्तान ई अलॻि थिया तव्हां खिपरे में ईंदा हूंदो शहर में उन वक़्तु खिपरे शहर जी छा आई कंडीशन हालत थोरी हो साईं थोरो शहर वाणिया हिते घणा हूंदा वाणिया उनजो रवैयो छा हो पंहिंजे मुसलमाननि लाइ मुसलमान उन सां गॾु मिली हथ जोड़ करे पिया वक़्तु हलाईंदा एॾो वॾो शहर कोन हो मतिलबु न के अछड़ी थर जा हुआ के ॿिए पासे जा ये ठकुर त जेके आहे असुल हा न साईं असुल पाण जेके हिते होईसूं कोई न तॾहिं बि इहो सिंध जेका हुई तंहिं पहिरीं ठकुर सोढा सोढो पहिरीं हो तॾहिं हीउ हथुंगो शहर बि हो हथुंगो पुराणो आहे सही सही असांजो तो उते पुछियो त असुलियत जो तो पुछियो अथई हा त असांजो हिकिड़ो इहो 6 या 7 पीढ़ीअ ते हिकिड़ो राजड़ो छोकिरो उहो हिन वेरसी ठकुर हिन में रहंदो हो वेरसी ठकुर हिन में रहंदो हो पोइ हू रांदि कंदा हुनजा छोकिरा ठकुरनि जा हू त हू रांदि खणी वेंदो हो त हुन चयो असांजे लांकाटा लंघ चई लांकाटा कोन लंघंदुसि तॾहिं हुनखे ॿधी इहे मथे करे लांघूं हुन ठकुर जे छोकिरनि फेरियो हू चेकिन जो कुहड़की करे हथ करे खणी आयो राति जो रांदि करे जे सुता त हुन सतनि खे मारे इहो जो हू भॼी वियो राजड़ बदर नालो ठकुर ने पुछा कि तेरे फोन को ख़बर है कि या हुंजी गाल पुछा क्यों यो किथे जो वर एटे चौथे महीने 5 महीने ख़बर पई यो फलाणो आहे फलाणे ॻोठ जो आहे भला इन तरह में रहीम हिंगोरो आयो ही गाड़ी बुधो जो साईं या गाड़ी पूरी कर पोइ में पुछो था पहिरीं ॻाल्हि पूरी कयूं ॿेड़ी हिते ख़बर पई हिते ठकुर तॾहिं सूबरा जो नालो हो इन वेशन मां पर वॾो ज़बरदस्त हो हुनखे तलवार हिकिड़ी माणकी नालो छॾींदा हुआ उहा जे हुन खेप मां ॿाहिरि निकिरंदी हुई त माण्हुनि जे रतन थिए खां सवाइ वरी खेप में कान पवंदी अहिड़ी तलवार हुई ऐं हाणे हू ठकुर चढ़ियो हू असां वारा भॻा उहे असांजा माना कराबत हुई असांजी मिड़ई 5 चौथी 30 5 पीढ़ीअ मिड़ई गॾु आहे भॻा भॼंदा जेसर में उलांदा जेका सम आहे उन्हनि खे ओरिया हिकिड़ो वॾण वारो टोभो करे चऊं उते वञी उहो रसिया ठकुर वञी रसियो ठकुर जो पियो सो हुन हिकिड़ी बंदूक हुई उन बदर ते छा अॻिले ॾींहं जा हयईं शाम जो हरण खे त समद फ़क़ीर जो को संताड़ी चन उहो को सुठो जो बंदूक साईं त उहो हरणियूं पालींदो चई म छुटे त हई बदिरिया सुबुह जो बाबा हू आया त क़िस्मत उन्हारी छुटे ई न
बसि माण्हू मारे हुन ठकुर 22 माण्हू मारे 22 माण्हू तक़रीबन 22 माण्हू मारियो 22 की 24 हाणे असांजो जेको ॾाढो भनो हो सो पिंड जो मामू को उन ते वियल हो सरकारी तौर ते उते हुनजे घोड़ीअ दाणो न झलियो हुन चयो मुंहिंजनि ॾे ख़ैरु कोन्हे घोड़ीअ ते चढ़ियो जिते हू मारला उन जाइ ते घोड़ी अची उभी रही रुनू त हुनजी माउ जेका हुई उन चयो मुंहिंजा थण थो लॼाई रो न ही माण्हू ज़मीन हवाले कराए पांध वठि तुंहिंजी सोभ थींदी बाबा हुन माण्हू रटिया मायूं के उहे जेको लॾा उहे खणी हिन असांजे ॻोठ खे पहिरियां चलाव तलाव उन ते अची छॾियईं उन ते छॾे हिन बिरादरी राजड़नि जो सॾु कयईं पर आख़िरकार हिन केतिरे माण्हू सोण ते हलंदा मालहारी या सागूणी इन ते घणो ध्यानु ॾींदा हुनखे सोण न थियनि नेठि जॾहिं सोण न थियनि तॾहिं अब्बुल फ़क़ीर हिकिड़ो मारवाड़ी सड़ींदा हुआ उहो बि सॼो राजड़ो पर हुनखे भिटाईअ जी पिक हुई अच्छा भिट जॾहिं बादशाह जी पिक हुई हुनखे हथ में ॾिनई उहा हुन पिक चटे छॾी पोइ जेको बैतु ॾींदो हुओ सो हुन हथारी ॾे ॾियारे ॾींदो हुओ त हुन चयो त फ़क़ीर हल हुन असां ॾाढे चयो बाबा हाणे तूं हल तूं का असांखे ॾे वाट ॿियो वाट असीं छा कंदासीं फ़क़ीर गिनी आयो त हिकिड़ो असांजनि मां राजड़ो सो उहो वॾो पर उन जे नाले ख़ैरु ठहियो हिते हुन बैत ॾिनो त भलो थियो भानूसर उहो असांजो ॾाढो जेको भलो थियो भानूसर जे राज वरी कयो रास ऐं अजो थियो अॻ में अजो हिकिड़ो ठकुरो उहो राम आहे उन जो असांखे धीअ ॾिनल हुयो हुन असांजनि खे त अजो थियो अॻ में धारे की धमकार सोभ ॾे सचादणी कारे खे कलकार पहिरीं मारियऊं मथो पोइ मारियऊं ॿई राड़ वेरसी सभ जे मार वेर विसारे वेही रहिया त हुन चयो साईं हुनजी माणकी जेका तरार आहे उहा रत में थिए थी का सवा त अंदरि कान थी पए हू त चए थो जेकी करे मुंहिंजी माणकी करे भॻवानु छा करे भॻवानु अलाह खे चवंदा आहिनि त हुन फ़क़ीर अबर बैत ॾिनो त मुठी न वहे माणकी कुठी न करे घाव सोढे न सोभराज जो ओरो थियणो ॾाह मारींदेसि साह जेका ॿधी आयसि चेल सां हाणे उथी थिया रवाना अची हुनजी जंग लॻी त हू सोभराज खे हुन जो निकिरी आयो त हुनजे मुक़ाबले में राजड़ कारो आयो उन कारे चयो तूं वार कर त हुन ठकुर चयो मुंहिंजी वार माणकी छुटी पोइ तुंहिंजी त दिलि में रहिजी वेंदी चई उहो जेकी हूंदो आऊं लश्कर सां या तूं अकेलो आयो आहीं हुन ठिंगजी तलवार जा हयई त हुन अॻियां ढाल हणी त तलवार हुन ठकुर जे हथ मां हुन फ़क़ीर बंदि करे छॾी तलवार जा छुटी त पाणी अची पोइ हुनखे किरी जा उहा साॻी तलवार खणी हुनखे अची ठकुर हलियो पोइ अची पिया ॻोठ में त उते जेको हुते 22 माण्हू मारिया आहिनि उते जेका माई हुई उन चयो त हाणे हिकिड़ो हुन रण जो रहियो आहे उन चयो चई मुंहिंजो जेको रहियो आहे त तुंहिंजो गभरी जो लभ अची छॾाईंदो पोइ जो अची पियो ॻोठ में त माइयूं जेके पेट सां हुयूं उहे सभिनी ॿार छॾे ॾिना हुनजी ज़ुबान हुई पोइ ठकुर माई जेका हुई हिकिड़ी हुन जेका सुभराज ठकुर जी माउ हुई उहो को अॻे माण्हुनि में मोहबतूं बि हुयूं सा उन हुन कारो जाफ़राणीअ जे माउ खे को थड़छणो रखंदो सो हुन कारे खे हुन माईअ ठकुराईअ भाॼी थण धारायो त उन माईअ चयो त कारा तोखे लॼ कान आई तूं मुंहिंजो हचड़ धाता तूं अची विढ़ण आयो हचड़ माना थण चई हचड़ कहिड़ो धातो चइजे ही त तरार सां करे खणी वॼे
त हुन जेको न अॼु बि चवंदा आहिनि राजड़ मां जे थण वढण वारो आहे सो इहो आहे। अच्छा इहो वाक़ई पस मंज़र इहो आहे। हा पस मंज़र इहो आहे। हाँ, पोइ विया सही सही। ही तव्हां इहो वाक़ियो यादि आहे त चवंदा त अछड़े थर में जहाज़ बि आया, अस्कर ख़ान जॾहिं चवंदा त जहाज़ आयो पोइ जमायत वई पे हुन फायरिंग वायरिंग मथां कोन कई, बम्बारमेंट कोन कई, अहिड़े क़िस्म का तव्हां ॻाल्हि ॿुधी? साईं को उन मार्शल आर्म खे हा पोइ मार्शल आर्म हुरन वारे मार्शल आर्म इहे हिते आया इहो जीणहार इन ते। हाँ हा इन ते आया। हिते बाक़ी हूअं असीं 65 जे जंग में असीं पाण विया हुआसीं अॻिते। 65 जंग में तव्हां पाण मुजाहिद हुयो? वीरसिंह अची लथो उमरकोट में। हा इहो न कई। उमरकोट में लथो छा मर्दां